पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इतलात सेक्रेटरी ऐं मेंबर क़ौमी असेंबली शाहज़हान तामरी चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी विज़न सिहत हिकु दौलत आहे मुताबिक़ सिंध हुकूमत अवाम खे सिहत जूं वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करे रही आहे। हिन उन्हनि ख़्यालनि जो इज़हार सिविल अस्पताल सांगड़ में सिंध हुकूमत पारां मुहैया कयल एम्बुलेंस ऐं मोबाइल डिस्पेंसरी जूं चाबियूं सिविल सर्जन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल सांगड़ डॉक्टर आफ़ताब आज़म सिरीवाल हवाले कंदे कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे MNA शाहज़हान तामरी वधीक चयो त मोबाइल डिस्पेंसरी जो मक़सदु दौरान ऐं पोइ ते पियल इलाइक़नि जी अवाम खे संदन दर ते मुफ़्त ऐं मयारी तबी सहूलियतूं फ़राहम करणु आहे। हिन चयो त सिहत जी शोबे में बहितरी हुकूमत जी अवली तरजीह आहे ऐं उन सिलसिले में हर हिकु मुमकिन क़दम खया पिया वञनि। असांजी मुख़ालिफ़ वटि हाणे असां ते तनक़ीद करण जो को बि मौक़ो न आहे, तंहिं करे हिननि ख़ामोशी इख़्तियार कई आहे छाकाणि त पीपल्स पार्टी ख़िदमत ते यकीन रखे थी। असांजा दर ज़िले जी अवाम लाइ हमेशह खुलियल आहिनि, भली असांजा बदतरीन मुख़ालिफ़ ई छो न हुजनि, उन्हनि खे बि बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु असांजो मिशन आहे। हिन वधीक चयो त मोबाइल डिस्पेंसरी वसीले औरतूं ॿारनि ऐं बुज़ुर्गनि शहरियुनि खे बर वक़्तु तबी माइनो दवाऊं ऐं इब्तिदाई तबी सहूलियतूं मुहैया कयूं वेंदियूं।